मेहरमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर रज़ा अली सुमर मौजूद पीपीए पारां सूबाई तक 80 जे बिना मुक़ाबले चूंडियल MP ज़ुबैर अहमद जुनेजो खे चांडिया बिरादरी जे मौज़ शख़्सियत रईस ग़ुलाम उल रसूल चांडियो पारां पंहिंजी बिरादरी समेत बिना मुक़ाबले सूबाई असम्बली जो मेंबर चूंडिजण ते मुबारक ॾिनी। इन मौक़े ते बिना मुक़ाबले चूंडियल MP ज़ुबैर अहमद जुनेजो रईस ग़ुलाम रसूल चांडियो ऐं ॿियनि सां ॻाल्हाईंदे चयो त PP क़यादत समेत मरहूम चाचा इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुनेजो जी नक्श क़दम ते हलंदे पूरो लहंदसि ऐं पंहिंजे तक जी अवाम जी ख़िदमत बिना कंहिं सियासी फ़र्क़ जे रहंदसि। हुन चयो त सूबाई तक 80 ते अॻूणे MP अब्दुल अज़ीज़ जुनेजो जूं रहियल स्कीमूं पूरियूं कई वेंदियूं ऐं नवां तरक़ियाती मनसूबा शुरू कया वेंदा। हुन चयो त असांजे ख़ानदान सदाईं बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करे सियासत खे इबादत सम्झियो आहे। इन मौक़े ते रईस ग़ुलाम रसूल चांडियो पारां सूबाई तक 80 ते बिना मुक़ाबले चूंडियल MP ज़ुबैर अहमद जुनेजो खे मेड़ मिथ ऐं GPS 80 में शामिल यूसीन खां ॻोठ यूसी सैदपुर यूसी चारो यूसी फरीदाबाद में आजाइण जी दावत ॾिनी।